खैरपुर नाथन शाह में इल्म अदब ऐं मुताले जी वाधारी लाइ क़ाइम कयल वफ़ा नाथन शाह पब्लिक लाइब्रेरी जो बाक़ायदा इफ्तिताह हिकु पुरवकार तक़रीब में कयो वियो। इब्तिदाई तक़रीब में सिंध हुकूमत जे सक़ाफ़त वारे वज़ीर ज़ुल्फ़िकार अली शाह ऐं पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे सिंध असेंबली मेंबर ज़ुबैर अहमद जुणेजो गॾियल तौर लाइब्रेरी जो इफ्तिताह कयो। इन मौक़े ते ख़िताब कंदे सक़ाफ़त वारे सूबाई वज़ीर सईद ज़ुल्फ़िकार अली शाह चयो त अॻूणे MP अब्दुल अज़ीज़ जुणेजो ऐं मौजूदा MP ज़ुबैर अहमद जुणेजो जी कोशिशुनि सां हिन लाइब्रेरी जो इफ्तिताह थी रहियो आहे, जेको खैरपुर नाथन शाह वासियुनि लाइ वॾो तोहफ़ो आहे। हिन हिक सवाल जे जवाब में चयो त गोरख खे संभालींदे मूंखे 2 साल थिया आहिनि। रोड रस्ता ठाराइण रोड खाते जो कमु आहे, जंहिंजो सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी आहे, जंहिंसां असांजो राब्तो आहे। तारीख़ी जायुनि जे सार संभालण असांजो कमु आहे। इन्हनि तारीख़ी जायुनि जी निशानदी थियणु घुरिजे। उन मौक़े ते नौजवान MP ज़ुबैर अहमद जुणेजो चयो त किताब इंसान जो बहितरीन दोस्त आहे, समाजी तरक़ी जो बुनियादी ज़रियो आहे। हिन चयो त वफ़ा नाथन शाह ही पब्लिक लाइब्रेरी जे क़याम सां इलाइक़े में इल्मी अदबी ऐं तहक़ीक़ी सरगर्मियुनि खे नई अथी मिलंदी। इन मौक़े ते PP तालका सिटी जे सदर रईस एजाज़ चांडियो, सिटी सदर चेयरमैन म्युनिसिपल कमेटी डॉक्टर खलील सिकंदर ख्वारो, एजाज़ सुमरो वडेरो सजाद जुणेजो, वडेरो ज़ाहिरुद्दीन सारियो, बरकत बुगियो, कुर्बान सियाल, इमरान ज़ंगेजो, एजाज़ बुगियो, कामरेड सोहेल चांडियो, एडी तकी नवाणी, AC इश्ताल ज़हरान, सलीम रज़ा, अंवर, प्रोफेसर अब्दुल रज़ाक अंसारी ऐं ॿिया पिणु मौजूद हुआ।